बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। उम्मीद है तव्हां सब ठीक हूंदव ऐं अल्लाह ताला जे हिफ़्ज़ो अमान में हूंदव। अॼु असीं हाज़िर थिया आहियूं ग्रामर जे हिकु नए वीडियो सां गॾु। हिन वीडियो में असां ज़मीर मुबहम जे बारे में पढ़ंदासीं। ज़मीर मुबहम खे इंग्लिश में छा चइबो आहे, ज़मीर मुबहम जी माना छा आहे, ज़मीर मुबहम जी वस्फ़ कहिड़ी आहे ऐं ज़मीर मुबहम जो इस्तेमालु कहिड़ो आहे। ज़मीर मुबहम खे असां जुमिले में कीअं था इस्तेमालु करे सघूं ऐं उनखे जुमिले में कीअं फाइंड कयूं, इहो सभु सिखंदासीं असां हिन वीडियो में। इन जे करे वीडियो जे आख़िर ताईं असां सां जुड़िया रहिजो ताकि काई बि पॉइंट तव्हां खां मिस न थी सघे। अगरि जे तव्हांखे वीडियो वणे थो त काइंडली वीडियो खे सब्सक्राइब करे छॾिजो, गॾोगॾु लाइक करे छॾिजो। ज़मीर मुबहम खे इंग्लिश में इंडेफिनेट प्रोनाउन चइबो आहे। मुबहम लफ़्ज़ जी माना आहे ॻुझो या लिकियल। इन जी माना मां ई ज़ाहिर थिए थो ॻुझो या लिकियल, यानी इन में का अहिड़ी ॻाल्हि हूंदी जेका ॻुझी हुजे या का लिकियल हुजे। अचो त इन जी वस्फ़ खे ॾिसूं। वस्फ़ अहिड़ा ज़मीर जेके ॻुझनि या लिकियल इस्मनि जे बदिरां कमु अचनि तिन खे ज़मीर मुबहम चवंदा आहिनि। मिसाल, मुंहिंजो किताबु को खणी वियो। हाणे मुंहिंजो किताबु को खणी वियो, इन में लफ़्ज़ को ज़मीर मुबहम आहे। ख़बर नाहे त केरु खणी वियो पर को खणी वियो, यानी इन में इस्म असांजो लिकियल आहे। अचो त ॿिए मिसाल ॾांहुं हलूं। हिन गिलास में कुझु हूंदो, इन में बि ज़ाहिर नाहे त गिलास में छा हूंदो, पर ॻाल्हि जेका आहे लिकियल आहे, पोशीदा आहे त कुझु हूंदो, त कुझु लफ़्ज़ इन में ज़मीर मुबहम आहे। अचो त ॿिए मिसाल ॾांहुं हलूं। दर ते को आहे। हाणे दर ते केरु आहे इहा ख़बर नाहे, को लफ़्ज़ इन में लिकियल आहे। हाणे तव्हांखे क्लियर थी वियो हूंदो त ज़मीर मुबहम छाखे चइबो आहे, यानी काई शइ जेका लिकियल हुजे, जंहिंजे बारे में ख़बर न हुजे, उनखे ज़मीर मुबहम चइबो आहे। उमेद आहे त हिन वीडियो मां तव्हांखे काफ़ी नॉलेज मिली हूंदी। अगरि जे ही टॉपिक कंहिं टेस्ट में अचे थो त तव्हां आराम सां क्लियर करे वेंदव। हाणे असांखे ॾियो इजाज़त, वरी मिलंदासीं हिकु नए वीडियो सां गॾु। तेसीं ताईं जे लाइ ख़ुदा हाफ़िज़, अल्लाह निगहबान।